हिंगोरजा भरसा गोठ वरेरो जैसर खान मंगड़ेजो में सिंध सरकार और पाकिस्तान पीपल्स पार्टी के एमएनए सैयद जावेद अली शाह जिलानी पाकिस्तान पीपल्स पार्टी के एमएनए डॉक्टर महरीन नज़ाक भुट्टो के तावन से 2 वेन गाड़ियुनि ज़रिए अॼु हिकु रोज़ा तिबी कैंप लगाई वई जंहिंमें औरतुनि जी बीमारी जूं माहिर डॉक्टर ऐं डॉक्टराणियूं पिणु मौजूद हुयूं जंहिंमें मुफ़्त चकास मुफ़्त दवाऊं मुफ़्त टेस्टूं ऐं अल्ट्रासाउंड एक्सरे समेत मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं जंहिंमें 300 खां वधीक जे मरीज़नि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे ॻोठाणनि ऐं शहरनि पिणु चकास कराई ॻोठ वॾेरो जैसर खान मंगड़ेजो जे भर पासे जे ॻोठनि जी आवाम चयो त सरकारी अस्पतालुनि में अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि जेके असांखे अॼु हिन कैंप में मिलियूं आहिनि असां पुरज़ोर अपील था करियूं पर्यटक जे एमएनए सैयद जावेद अली शाह जिलानी साहब ऐं एमएनए डॉक्टर महरीन नज़ाक भुट्टो खे त अहिड़ियूं मुफ़्त कैंपूं हर ॻोठनि में ॾिनियूं वञनि ऐं हर ॿिए टे महीने मुफ़्त कैंपूं ॾिनियूं वञनि जॾहिं त इन मौक़े ते पीपी हिंगोरजा जे हाजी हस मंगड़ेजो उस्ताद हाकिम अली मंगड़ेजो साईं ननो मंगड़ेजो साफ़ी इंसाफ़ अली मंगड़ेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मिशन खणी निकिता आहियूं त इंसान ज़ात जी ख़िदमत कयूं ऐं इंशाअल्लाह अॻिते बि पंहिंजी आवाम लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची